अस्सलाम वालेकुम नाज़रीन, कल्याण न्यूज़ में भली कार माया सादिया अब्बासी। नाज़रीन, खदड़नि फ़क़ीरनि डिजिटल आदमशुमारी जे नतीजनि खे रद्द करे छॾियो। खदड़नि फ़क़ीरनि डिजिटल आदमशुमारी जा नतीजा रद्द कंदे पंहिंजी ॻणप पाण शुरू करे छॾी आहे। शहज़ादी राय जो चवणु आहे त आदमशुमारी जे अमले घटि अंग अखर ॾेखारिया आहिनि। हाणे पाण ॻणप कयूं पिया। असां वटि रुगो कराची डिवीज़न में 19,000 खदड़ा फ़क़ीर रजिस्टर्ड थियल आहिनि। हुन जो चवणु आहे त अफ़सोस जी ॻाल्हि आहे त सॼी सिंध अंदरि खदड़नि फ़क़ीरनि जो अंग रुगो 3,000 जे लॻभॻि ॾेखारियो वियो। टीमूं ठाहे खदड़नि फ़क़ीरनि जी पाण ॻणप करे रहिया आहियूं। डिसंबर ताईं ॻणप मुकमल थींदी। खदड़ा फ़क़ीर बि मकानी नुमाइंदा थींदा। कराची में शहज़ादी राय फारम जमा करायो। ॿिए पासे ख्वाजा सरान जे मख़सूस सीटनि ते बि फारम जमा कराया विया आहिनि। कराची म्यूनिसिपल कॉर्पोरेशन में ख्वाजा सरा जी मख़सूस सीट ते शहज़ादी राय नामज़दगी फारम जमा करायो आहे। शहज़ादी राय फारम जमा कराइण खां पोइ चयो आहे त मूंखे तमामु घणी ख़ुशी थी रही आहे। हुन चयो त पाकिस्तान जी तारीख़ में पहिरियों भेरो अहम मौक़ो मिली रहियो आहे। पीपी क़यादत जी थोराइती आहियां।